बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। हाला लगोट गाही खान लाको में रोलू कुतन 12 वरहनि जे मासूम नीगर सज्जाद लाको के ॾाढे मारे छॾियो। रोलू कुतन मासूम नीगर के ॾाढे सख़्त ज़ख़्मी कयो, जंहिंखे ॻोठाणनि छॾाए तालका अस्पताल हाला पहुचायो, जिते नीगर ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। रोलू कुतन पारां मासूम नीगर के चीरे फाड़े मारण वारी इत्तला ते वारिसनि में रोज राड़ो। टाउन कमेटी इख़्तियारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो मुतालबो। डेरा लायर में पुराने तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग। पी पुट थॾे ते क़तल, जवाबदार फरार। ॻोठ नेक मोहम्मद मुंदराणी भरिसां जवाबदारनि फायरिंग करे पेला खान मुंदराणी ऐं संदसि पुट मोहम्मदीन मुंदराणी खे क़तल करे छॾियो ऐं फरार थी विया। इत्तला ते हद जी पुलिस पी पुट जा मर्द अस्पताल पहुचाया। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो मुंदराणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराने तकरार तां पेश आयो आहे। रेहटकी पुलिस पारां पांवर बिरादरी जे घरनि ते चढ़ाई। मुबैना तौर सदमे में औरत फौती औरत जे पुट दाइम पांवर पुलिस ते इल्ज़ाम लगाईंदे चयो आहे त पुलिस असांजे मुखालिफ़नि खां रिश्वत वठी चढ़ाई कई ऐं मूंखे बिना कंहिं जवाज़ जे गिरफ़्तार करे विहारे छॾियो, जंहिंजे सदमे में मुंहिंजी अमड़ फौत थी वई आहे। घरनि ते चढ़ाई कंदड़ रेहटकी चौकी जे इंचार्ज मंज़ूर लांगा ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिंध जो मशहूर नात ख़ान ऐं उस्ताद बहरान ख़ान दिल बीहण सबब लाडाणो करे वियो। संदसि जनाज़ा नमाज़ ॻोठ सत्तार ॾिनो में अदा करण बाद खे सभाणे क़ब्रिस्तान में नात ऐं मौलूदनि जी गूंज में मिटी माओ हवाले कयो वियो। बहरान ख़ान जी आख़िरी रस्मनि में पनो वाकिल जे सियासी समाजी अॻवाननि सरदार पप्पू ख़ान चाचड़ ऐं ताज मोहम्मद चाचड़ समेत ॿियनि अहम शख़्सियतनि शिरकत कई। जैकबाबाद में सिटी पुलिस जी कार्रवाई। 10 खां वधीक मोटरसाइकिल चोरी जी वारदातनि में मुलविस 2 जवाबदार गिरफ़्तार। मास्टर चाबियूं हथ। सिटी पुलिस कार्रवाई कंदे ओस्ता मोहम्मद वासी जवाबदार अब्दुल हलीम बुरडो ऐं मीर हसन जमाली खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। जैकबाबाद में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में ख़ानगी तालीमी इदारे रॉयल कॉलेज ऑफ साइंस पारां स्कूल में महफ़िल मिलाद कराई वई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शान में करायल महफ़िल में मेल तोड़े फीमेल उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त स्कूल जे शागिर्द तोड़े शागिर्दियाणियुनि आगा ग़ुलाम रसूल, आमना कुरैशी, आमिर अली अबड़ो, ज़हरा गुल, खानज़ादी केहर, मुदस्सर वाघो, हुसैन शेख, बीबी खदीजा ऐं ॿियनि पारां महफ़िल मिलाद में नात रसूल मक़बूल पढ़ी प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो इज़हार कयो। महफ़िल मिलाद में स्कूल अमले अली रज़ा थहीम, फ़खर ज़मान भुट्टो, शेर सूमरो, अब्दुल रहमान सूमरो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। जैकबाबाद में इत्तेहाद अहले सुन्नत जे मरकज़ी अॻवान सैयद एजाज़ अली शाह पंहिंजे साथियुनि सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 15 नवंबर ते नामूस रिसालत, शान अहले बैत ऐं शान सहाबा रैली दरगाह अब्दुल नबी शाह खां कढी वेंदी। हुन चयो त कंहिं बि सूरत में हुज़ूर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी शान में गुस्ताखी बर्दाश्त न कंदासीं। पाक फ़ौज खे बदनाम कंदड़ मुल्क जा गद्दार आहिनि, जंहिंजो घेरो तंग कंदासीं। देहरकी में प्राइमरी स्कूल अल्लाह रखियो मलिक उस्ताद न हुअण सबब बंद पयल। मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल। ॻोठाणनि ऐं शागिर्दनि जो एहतजाज। घोसड़ू उस्तादनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मुस्तक़िल बुनियादनि ते उस्ताद फराहम करण जी घुर। मसू बुरगड़ी में असिस्टेंट कमिश्नर हैदराबाद ॿाराड़ी कंदील फातिमा मेमण पारां गैर मयारी तेल हलाईंदड़ ऐं वधीक अघु वठंदड़ पेट्रोल पंप्स ते छापा। माप वारियूं मशीनूं चेक करे वधीक अघु वसूल कंदड़नि खे वार्निंग ॾिनी वई। पेट्रोल पंप मालिकनि क़िबलो दुरुस्त न कयो त संदन लाइसेंस मुअत्तल कया वेंदा। एसीजी वार्निंग। सूबाई वज़ीर रेवेन्यू मखदूम महबूब ज़मा जी हिदायतुनि ते डेप्यूटी कमिश्नर ग़ुलाम हैदर चांडियो पारां टिनी तालकनि में सस्ती बाज़ार लॻाइण बाबति असिस्टेंट कमिश्नर्स खे ज़िले जे शहरी तोड़े ॿाराड़ी जे इलाइक़नि में मार्केट कमेटीज़, ब्यूरो ऑफ सप्लाई एंड प्राइसिस, यूटिलिटी स्टोर्स ऐं चक्की मालिकनि जे सहकार सां बजट बाज़ारूं क़ाइमु करण जूं हिदायतूं कयूं वयूं आहिनि, जंहिं बाद असिस्टेंट कमिश्नर्स पारां वापारियुनि सां गॾिजाणी पिणु कई वई आहे। देहरकी पुलिस जी कार्रवाई। 1200 ग्राम चर्च समेत एक जवाबदार गिरफ्तार। केस दाखिल। पुलिस गुजे इतला ते नेशनल हाईवे वेझो भरचूंडी चौक वटि कार्रवाई कंदे जवाबदार सिराज अहमद अलवी खे 1200 ग्राम चर्च, कंप्यूटर कांटो, चाकू ऐं रोक रक़म समेत गिरफ्तार करे वरितो। मुबारकपुर वेझो ठुल रांझापुर रोड ते 2 मोटरसाइकिलनि में ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में सैयद महबूब शाह ऐं नसीर बुर्रो समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे मक़ामी अस्पताल आणे तिबी इमदाद ॾिनी वई। हाला प्रेस क्लब में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में महफ़िल मिलाद कराई वई। मिलाद जो एहतमाम सीनियर सहाफ़ी अब्दुल करीम मेमण ऐं अब्दुल गफूर मेमण पारां कयो वियो, जंहिंमें शहर जे सियासी, समाजी, इल्मी व अदबी, शहरी तंज़ीम सां वास्तो रखंदड़ मोअज़्ज़िज़ीन समेत हाला, भिटशा, मटियारी सां ताल्लुक़ रखंदड़ साफ़िन वॾे अंग में शिरकत कई। सिंध बलोचिस्तान जे मशहूर नात ख़ाननि मोहम्मद काशिफ अत्तारी, सफ़दर अत्तारी ऐं मोहम्मद अशरफ अत्तारी नात शरीफ़ पढ़िया, जॾहिं त दावत इस्लामी जे मरकज़ी अॻवान मुनव्वर अली अत्तारी, अब्दुल शकूर अत्तारी, रईस मसूद मेहदी, मामा लाहौती ऐं ॿियनि पारां शिरकत कई वई। ऐं शिकारपुर में कणक जी बहितर पैदावार ऐं फसल में पैदा थींदड़ गंद गाह खे ख़त्म करण बाबति ज़रई कंपनी पारां आबादगारनि जो सेमिनार करायो वियो।
जंहिंमें मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे आबादगारनि वॾे अंग में शिरकत कई। कणक जी बहितर पैदावार, सुठे ऐं मयारी ॿिज जी चूंड करण ऐं कणक में पैदा थींदड़ गंदगाह खे ख़तमु करण बाबति आबादगारनि खे ॿुधायो वियो। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jackarnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकर न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त तक।